Exercise 29.2 कंदासीं. Somebody is asking you about your plans. यानी को माण्हू आहे जेको तव्हांजा तय थियल मनसूबा आहिनि उन बाबति तव्हां खां सवाल पियो थो करे. You have some idea. तव्हांजे दिमाग़ में कुझु ॻाल्हियूं आहिनि but you are not sure. पर उन जी तव्हांखे पक न आहे. Choose from the list. हेठि लिस्ट जेका ॾिनल आहे उन मां तव्हां लफ़्ज़ चूंडियो and write sentences with I might. ऐं I might सां पोइ जुमिला ठाहियो. Number 1. Where are you going for your holidays? यानी तव्हां पंहिंजे मोकलुनि ते काॾे वेंदो. आई एम नॉट श्योर. तव्हां था चयोसि मूंखे पक न आहे. आई माइट गो टू इटली. थी सघे थो त मां इटली वञा. कहिड़ी ख़बर मां इटली हलियो वञा. मतां बि इटली वञा. नंबर 2. वॉट आर यू डूइंग एट द वीकेंड? माना तव्हां वीकेंड ते छा कंदव. तव्हांजो कहिड़ो प्रोग्राम आहे. छा तय थियल आहे तव्हांजो या कहिड़ो मनसूबो आहे ठाहियो आहे तव्हां. हुन चयोसि आई डोंट नो. आई माइट गो अवे. थी सघे थो त मां ॿाहिरि हलियो वञा काॾे हेॾे होॾे. नंबर 3. When will you see Kate again? माना केट सां तूं छोकिरी जो नालो आहे केट सां तूं वरी ॿीहर कॾहिं मिलंदे. ठीकु आहे. हो चयोसि आई एम नॉट श्योर. मूंखे का बि पक कान्हे. आई माइट सी हर ऑन मंडे. थी सघे थो मां हुन सां सूमर ते मिलां. कहिड़ी ख़बर सूमर ते मुलाक़ात थिए हुन सां. नंबर 4. वॉट आर यू गोइंग टू हैव फॉर डिनर? माना राति जी मानी में तव्हां छा खाईंदव. माना छा इरादो आहे तव्हांजो. आर यू गोइंग टू हैव जी माना आहे न इहो गोइंग टू इस्तेमालु थींदो आहे माना इरादनि जे. तव्हां छा सोचियो आहे. कहिड़ो इरादो राति मानी खाइण में. माना छा खाईंदो कहिड़ी शइ खाईंदो. हुन चयोसि आई डोंट नो. मूंखे का बि ख़बर कान्हे. मूंखे का बि पक न आहे. आई माइट हैव फिश. थी सघे थो त मां मच्छी खावां. नंबर 5. हाउ आर यू गोइंग टू गेट होम टुनाइट? अॼु राति घर भला कीअं वेंदे त कहिड़े तरीक़े सां पहुचंदे घर. हुन चयोसि आई एम नॉट श्योर. मूंखे का बि पक कान्हे. आई माइट गेट अ टैक्सी. थी सघे थो मां टैक्सी कराए वञा. या आई माइट टेक अ टैक्सी या आई माइट गो बाय टैक्सी. इहे 3 क़िस्मनि जा जुमिला तव्हां ॻाल्हाए सघो था इन जे पारां. थी सघे थो त मां टैक्सी करे वञा. पहिरियों जुमिलो जेको आहे आई माइट गेट अ टैक्सी या आई माइट टेक अ टैक्सी जी माना टैक्सी कराए वञा. या टियों जेको थिए थो आई माइट गो बाय टैक्सी. थी सघे थो त टैक्सी ते वञा. नंबर 6 आख़िरी. आई हियर यू वॉन्ट सम मनी. मां ॿुधो आहे त तुंहिंजा कुझु पैसा निकिता आहिनि. सम्झो न लॉटरी टिकट माना खुली अथसि. वॉट आर यू गोइंग टू डू विथ इट? उनजो छा कंदे तूं. हाणे इरादा तुंहिंजा कहिड़ा आहिनि उन पैसनि मां उहो छा कंदे. हुन चयोसि आई हैवंट डिसाइडेड येट. हिन महिल ताईं मां फ़ैसिलो न कयो. अञा ताईं त न सोचियो आहे मूं. आई माइट बाय अ न्यू कार. थी सघे थो त मतां मां का नई कार वठां. कहिड़ी ख़बर नई कार वठां.